वड़ीं पिया पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पार्लिमानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो। पीपल्स पार्टी जी पार्लिमानी पार्टी जो इजलास कुछ देर बाद शुरू थींदो। इजलास में 27 तरमीम ऐं वोटिंग जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। अबाकी ख़बर ॾीं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पार्लिमानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो आहे। पीपल्स पार्टी जी पार्लिमानी पार्टी जो इजलास कुछ देर बाद शुरू थींदो। इजलास में 27 तरमीम ऐं वोटिंग जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पार्लिमानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो आहे। पीपल्स पार्टी जी पार्लिमानी पार्टी जो इजलास कुछ देर बाद शुरू थींदो। इजलास में 27 तरमीम ऐं वोटिंग जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पार्लिमानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो। पीपल्स पार्टी जी पार्लिमानी पार्टी जो इजलास कुछ देर बाद शुरू थींदो। इजलास में 27 तरमीम ऐं वोटिंग जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पार्लिमानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो। पीपल्स पार्टी जी पार्लिमानी पार्टी जो इजलास कुछ देर बाद शुरू थींदो। इजलास में 27 तरमीम ऐं वोटिंग जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। अवाकी ख़बर ॾीं पिया पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पार्लिमानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो। पीपल्स पार्टी जी पार्लिमानी पार्टी जो इजलास कुछ देर बाद शुरू थींदो। इजलास में 27 तरमीम ऐं वोटिंग जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी।